दोस्तों काफ़ी अरसे खां पोइ अॼु जेको आहे हिन चैनल ते मां आयो आहियां ऐं काफ़ी दोस्तनि जेको आहे कॉमेंट्स भी किया, मूंखे पर्सनली मैसेज भी कया त शाह साहब तव्हां वीडियोज़ आख़िर छो नथा ठाहियो पिया ऐं मोटिवेशनल वीडियोज़ ठाहींदा आहियो, ऑनलाइन अर्निंग सां रिलेटेड जेको आहे वीडियोज़ ठाहींदा आहियो त तव्हां जूं वीडियोज़ जेको आहे असांखे काफ़ी सारियूं वणंदियूं आहिनि। तव्हां अगरि वीडियोज़ ठाहियो त असांजी काफ़ी सारी हेल्प थी थिए। सो इन्ही जे करे दोस्तनि जे काफ़ी इसरार खां पोइ हिन चैनल ते मूं महिनत काफ़ी घणी कई, लेकिन उन्ही सूरत में अगरि ॾिठो वञे त मूंखे मोट तमामु घटि मिली, जंहिंजे करे मां थोरो दिलि बर्दाश्ता थी वियो हुयुसि दोस्तो। ऐं रियलिटी इहा ई आहे त मां तव्हां सां कूड़ न ॻाल्हायां, हक़ीक़त ॻाल्हि ॿुधायां, जंहिंजे करे मां हिन चैनल तां जो आहे जेको आहे हथु खणी वियो हुयुसि ऐं हाणे हिकिड़े नए रूप में नए अंदाज़ में जेको आहे हिन चैनल ते मूंखे कमु करिणो आहे। हिन चैनल ते मूंखे सिंध मुतलिक़ जेको आहे कमु करिणो आहे ऐं हिन चैनल ते जेको आहे काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं जेके आहिनि तव्हांखे ॿुधाइणियूं आहिनि। दोस्तो ॾिसो, काफ़ी सारियूं अहिड़ियूं बहितरीनु शयूं बि आहिनि जेके मूंखे तव्हांखे ॿुधाइणु खपनि। यूट्यूब तव्हां जे लाइ हिकु बहितरीनु ज़रियो आहे, कंहिं नेमत खां घटि नाहे। अगरि तव्हां सिंधी आहियो त हिन में तव्हांजो को ॾोहो कोन्हे, सिंधी घणो कुझु करे सघे थो। तव्हां ॾिसो, अगरि डॉक्टर आहियो त तव्हां पंहिंजी डॉक्टरी जे हवाले सां मालूमात शेयर कयो, सिंधी ज़बान में कयो। अगरि तव्हां व्लॉगर आहियो त पंहिंजो व्लॉग ठाहियो, व्लॉगर थी वञो ऐं पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल खे रिकॉर्ड करे दुनिया ताईं पहुचायो। तव्हां ॾिसो, हिन दौर में अगरि तव्हां चंद घंटा कमु करे पंहिंजी सुठी हिकिड़ी अर्निंग जो सोर्स ठाहे सघो था त छो न कंहिं मामूली 10-20 हज़ार रुपए जी नौकरी करे ऐं पंहिंजी जेको आहे पंहिंजो वक़्तु बर्बादु कयो। उनखां बहितर इहो आहे त यूट्यूब चैनल ठाहियो। यूट्यूब ते तमामु बहितरीनु जेको आहे कमाई आहे। इंटरनेट, हीअ दुनिया इंटरनेट जी आहे ऐं अगरि तव्हां पाण खे इन दौर जे लाइ आमादा कयो था त मां सम्झां थो तव्हां पंहिंजे लाइ हिकु नई ज़िंदगी जे लाइ हिकिड़ो नओं सफ़र शुरू था कयो। तव्हां यूट्यूब ते कमु करे हिन दौर खे शुरू कयो ऐं इंशाअल्लाह ॾिसो, मां बि काफ़ी अरसे खां पोइ हिन चैनल ते वापसि आयो आहियां, सिर्फ़ु इहा मोटिवेशन खणी त हे चैनल इंशाअल्लाह हिकिड़े ॾींहुं तव्हां हिनखे मोट ॾींदव, सपोर्ट कंदव, ज़रूरु हे चैनल कामयाबु थींदो। अहिड़े ई तरीक़े सां अगरि तव्हां मैथ जो सब्जेक्ट पढ़ायो था, टीचर आहियो, इंग्लिश पढ़ायो था, टीचर आहियो ऐं कंहिं ॿिए सब्जेक्ट में तव्हांजो इंट्रस्ट आहे त तव्हां यूट्यूब ते कमु करे काफ़ी सारी अर्निंग जो सोर्स ठाहे सघो था। साॻी ई रीति दोस्तो, अगरि तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे चेंज करण जे लाइ फ्रीलांसिंग कयो था, फ्रीलांसिंग हिकु बहितरीनु प्लेटफॉर्म आहे जंहिंमें फाइवर, अपवर्क, फ्रीलांस, guru.com काफ़ी सारियूं शयूं इन में अचनि थियूं पियूं। अगरि उन्ही खे मद्देनज़र रखी कोई स्किल आहे तव्हां वटि, उन खे डेवलप करे तव्हां माण्हुनि खे जेको आहे सेल आउट था कयो। तव्हांखे फ़र्ज़ु कयो यूट्यूब जो चैनल हलाइणु ईंदो आहे त माण्हुनि खे तव्हां यूट्यूब ते कीअं टाइटल लॻाइबो आहे, डिस्क्रिप्शन लिखबी आहे ऐं इहो तमामु सवलो आहे। अॼु जे दौर में त AI जो दौरु हले थो दोस्तो। चैट GPT तव्हांजी काफ़ी सारी इन में मदद कंदी। चैट GPT जेका आहे तव्हांखे मुकमल यूट्यूब जा टाइटल्स बि लिखी थी ॾिए। अगरि तव्हां उन खे 50 टाइटल्स चवंदो तव्हांखे लिखी ॾींदी, 5000 टाइटल्स चवंदो उहे तव्हांखे लिखी ॾींदी। जहिड़ो टॉपिक तव्हां चैट GPT ते जेको आहे लिखंदव तव्हांखे उहो टॉपिक लिखी ॾींदी। अगरि तव्हां चैट GPT खे चओ था त तव्हांखे जेको आहे टैग्स कढी ॾींदी, तव्हांखे टैग्स कढी ॾींदी, डिस्क्रिप्शन चैनल जी लिखी ॾींदी। त अहिड़ी ई रीति तव्हां कंहिं मतिलबु कंहिंजो चैनल जेको आहे हैंडल कयो, उन चैनल ते जेको आहे कमु करणु स्टार्ट कयो, तव्हांजो हिकिड़ो बहितरीनु ज़रिया मुआश ठही सघे थो। हीअ दुनिया तमामु नंढड़ी आहे। हिन दुनिया में अगरि तव्हां ॾिसो, अॼु बेरोज़गारी जो दौरु आहे। हिन वक़्तु पाकिस्तान में केतिरा क्राइसिस आहिनि, ख़ासि तौर ते सिंध में केतिरा जेका आहिनि क्राइसिस आहिनि। तव्हां इन क्राइसिस खे ख़तमु करे सघो था बजाए कंहिं मुआवज़े जो इंतज़ारु करण जे। अगरि तव्हां यूट्यूब जो चैनल ठाहियो, फ्रीलांसिंग शुरू कयो, ऑनलाइन काफ़ी सारा कम आहिनि जेके बहितरीनु जेको आहे तव्हांखे पोटेंशियल ॾेई सघनि था। त उन जे बावजूदि तव्हां छाजे का जेको आहे होटलनि ते वेही करे पंहिंजो टाइम ज़ाया था कयो, फेसबुक ते स्क्रोलिंग करे पंहिंजे टाइम खे ख़ामख़ा जो जेको आहे ज़ाया था कयो पिया। बहितरीनु इहो आहे, बहितरीनु इन जो हल इहो आहे दोस्तो। इहो टाइम अगरि जेको ज़ाया कयो था त तव्हां ऑनलाइन टाइम ॾियो, ऑनलाइन कम खे टाइम ॾियो, यूट्यूब खे ॾियो। ख़ासि करे यूट्यूब ते तव्हां जहिड़ी बि मुहारत रखो था, कुझु न कुझु हर इंसान जे अंदरि मौजूदु हूंदो आहे। अगरि तव्हां पंहिंजे अंदरि जेको आहे सम्झो था तव्हांजे अंदरि कुझु मौजूदु आहे त उहो माण्हुनि खे शेयर करणु शुरू कयो। फज़ूल वक़्तु विञायो था, खणी इहो सोचे करे कमु कयो त मां जॾहिं वॾो थियुसि या जॾहिं मां कुराड़ो थियुसि, जॾहिं घर में वांदो थी वेठुसि त मां पंहिंजी जवानी खे ॾिसंदुमि। इन ख़्याल सां ई तव्हां वीडियो ठाहिणु शुरू कयो। तव्हां यकीन मञियो 6 खां 8 महीननि जे अंदरि अंदरि तव्हां बाक़ाइदे कामयाबु थी वेंदव। मूं लाॻीतो कमु कोन कयो,
मतलब जॾहिं मूड ठहे यूट्यूब ते अचां, जॾहिं मूड न ठहे यूट्यूब खे छॾे पियो वञा। उन जे लाइ मुंहिंजो हीउ चैनल जेको आहे ग्रो कोन थियो। अल्हम्दुलिल्लाह सां मां 3 चैनल खपाए करे पाकिस्तान में हिन मतलब एॾे महांगाई जे दौर में मूं आलीशान घर तैयार करायो आहे। 3 चैनल ठाहिया, उन ते जेको आहे कमु कयो। उन खां पोइ उहे सेल आउट करे छॾिया 8 लाख रुपए में, ऐं उन्हनि चैनल्स जे तवसुल सां मां जेको आहे पंहिंजो घर ठारायो। उन खां पोइ मूं अल्ट्रासाउंड जो चैनल शुरू कयो जेको डॉक्टर अली वकार जे नाले सां आहे। इन खां अलावा मुंहिंजो हिकु ॿियो बि चैनल आहे एम्स टीवी जे नाले सां। इन्हनि 2 चैनल्स जे थ्रू हिन वक़्तु बि मां 1 लाख रुपए खां वधीक अर्निंग खणा पियो। सो हिन चैनल खे बि हाणे मां सिंध खे सिर्फ़ु बहितरीन कंहिं जगह ते पहुचाइण जे लाइ मां हिन चैनल खे जेको आहे स्टार्ट कयो आहे। हिन चैनल ते काफ़ी सारा कम थींदा, हाणे काफ़ी सारियूं शयूं, काफ़ी नयूं शयूं जेको आहे मां तव्हां सां शेयर कंदो रहंदुसि। कीअं पाण खे एम्पावर कजे, कीअं पाण खे जेको आहे फिनेंशियली ग्रो कजे, इहे शयूं मां तव्हां सां शेयर कंदुमि दोस्तो। सो वीडियो खे लाइक कजो, अगरि पसंदि आई हुजे त चैनल खे सब्सक्राइब कजो। अॼु जो वीडियो एतिरे ताईं आहे, ऐं मां काफ़ी सारा वीडियोज़ जेको आहे तव्हां जे लाइ हाणे खणी ईंदो रहंदुसि। वधीक न थी सघियो त हफ़्ते में 1 खां 2 वीडियोज़, 2 लेक्चर्स ज़रूरु तव्हां जे लाइ, तव्हांजी ख़िदमत में मां दोस्तो खणी ईंदुसि। मिलूं था कंहिं ॿी वीडियो में। मुंहिंजे लाइ दुआ जी हिकिड़ी नज़र ज़रूरु कजो दोस्तो।